अपडेट कयूं पिया के टंडो जाम खां जिते एचआरजेडीओ न्यूज़ जे रिपोर्टर मुनसिफ अहमद तालपुर मुताबिक़ पाकिस्तान पीपल्स पार्टी रावल हाउस ते शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 13वीं वरसी लाइ गॾिजाणी, जंहिंमें डॉक्टर नसीम पिणु औरतुनि जे वॾे काफ़िले रावल हाउस ॾांहुं रवानी। हुन सां गॾु वॾे अंग में तख़्त जी अवाम, वोटरनि, जियालनि, कारकुननि ऐं उहिदेदारनि जी शिरकत। एचआरजेडीओ न्यूज़ 3 वक्त ताईं बस एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो एचआरजेडीओ न्यूज़।